अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार मां राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हांखे जोई मां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त जोई पुलिस पारां पुलिस मुक़ाबले बैदि ज़ख़्मी हालत में हिकु ॾुआरी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त जोई पुलिस पारां पुलिस मुक़ाबले बैदि ज़ख़्मी हालत में हिकु ॾुआरी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन हवाले सां हिनमहिल असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे असांजो रिपोर्टर मुश्ताक। उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी मुश्ताक, असांखे आगाह कजो इन ख़बर खां। जी अल्ताफ़, बिल्कुल जोई लग मुबीना पुलिस मुक़ाबले में ॾोहारी आहे। सद्दाम चांडियो जेको पुलिस गिरफ़्तार करे चुको आहे। सद्दाम पुट आहे पंहिंजो गुलाम हुसैन चांडियो जेको मेहर जो रहवासी आहे। सुबुह सवेर जोई लग हिते जेको सो फुर जे दौरान हो हाजी खान मोरी वटि हिते बीठल हुया, जिते पुलिस जी माना गश्त दौरान सद्दाम चांडियो के जेको सो पुलिस ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा माना कई आहे। पुलिस सां जॾहिं असांजो राब्तो थियो त उन्हनि ॿुधायो त सुबुह साण जेको सो असां गश्त करे रहिया हुयासीं। फिजर जे टाइम ते हिते ही को फुर जे दौरान उते बीठल हुया। कंहिं वारदात जे हवाले सां जॾहिं त सद्दाम खे असां जेको सो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ॿिया हिन जा जेके साथी आहिनि उहो भॼी वञण में कामयाब थी विया आहिनि। ठीक है, वही मेहरबानी मुश्ताक, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते जोई मां ब्रेकिंग न्यूज़ ॾिनियूं पेश आहे त जोई पुलिस पारां सुबुह सवेरे ॾोह जे इरादे सां बीठल फोरुन सां पुलिस मुक़ाबलो बैदि ज़ख़्मी हालत में हिकु फोरू खे गिरफ़्तार कयो आहे। बाक़ी जेके जवाबदार हुआ उहे फरार थी वञण में कामयाब थिया आहिनि। तव्हांखे हिते जोई मां ख़बर ॾियूं पिया त जोई पुलिस पारां पुलिस मुक़ाबलो कयो आहे, जंहिं बैदि ज़ख़्मी हालत में हिकु ॾोहारी खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे।